दोस्तों दावा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। पोइ किस तव्हां ॾिठी ऐं तव्हांखे छा सम्झ आयो इहो कमेंट बॉक्स में ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं नेक्स्ट एपिसोड जेका हाणे एपिसोड अचण वारा आहिनि उन्हनि जी पूरी मालूमात पूरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। दोस्तों तव्हांखे मां ॿुधाईंदो रहां मंसूर खान जो जेको मंशूर हुयो मनसूबो हुयो पंहिंजी जेको आहे तनज़ीम खे ज़ाहिर करण वारो उहो ख़तमु थी वियो ऐं उन्ही खां ड्रामे खे चेंज कयो वियो आहे ऐं 100 ते बि ख़तमु कयो पियो वञे। ऐं इहो चेंज कई वई आहे कहाणी। असांखे अंदाज़ो ईअं लॻे थो त को मथां को इन्हनि जे मथां प्रेशर आयो आहे कहाणी खे चेंज कयो वियो आहे। छो त हिन ड्रामे खे नौजवान ॾाढो पसंदि करे रहिया हुया। जेका मंसूर खान सवाल जवाबु करे पियो, जेका उहो डायलॉग ॻाल्हाए पियो, जेका मतिलबु कामरेड जे हिसाब सां ऐं जेको आहे सुतल क़ौम खे जगाइण जा डायलॉग ऐं मतिलबु बाग़ी थियण जा डायलॉग वग़ैरह वग़ैरह। ऐं इन जे करे ड्रामे खे मुंहिंजे ख़्याल में चेंज कयो वियो आहे। को प्रेशर बि थी सघे थो या कंहिं सम्झ रोकियो बि हुजे। अॼुकल्ह कुझु बि थी सघे थो हिन दौर में, अहिड़े हिसाब सां कुझु थियो आहे। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे। तॾहिं मंसूर खान हाणे कुझु किस तरह खां वठी तव्हां नोट कयो हूंदो, को बाग़ी जे हिसाब सां कामरेड जे हिसाब सां पंहिंजे हक़नि जे लाइ या सुतल क़ौम जे लाइ कोई बि अहिड़ो ख़ासि डायलॉग नाहे ॻाल्हायो।